हेलीकॉप्टर हादसे में शहीद थी वियल ईरानी सदर इब्राहिम रईसी परॾेही वज़ीर अमीर अब्दुल हयान समेत ॿियनि जी जनाज़ नमाज़ तेहरान में अदा कई वई। ईरानी सदर इब्राहिम रईसी उन जे साथियुनि जा मड़ जहाज़ ज़रिए तब्रेज़ खां तेहरान आंदा विया। एयरपोर्ट ते शहीद ईरानी सदर खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो, जंहिं बाद मड़नि खे जनाज़े वारे हंधि आंदो वियो। ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी जनाज़ नमाज़ तेहरान में अदा कई वई, जंहिं में हमास अॻवान इस्माइल हानिया ऐं आलमी अॻवाननि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। इब्राहिम रईसी ऐं साथियुनि जी जनाज़ नमाज़ सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई पढ़ाई। ईरानी सदर जी तदफ़ीन सुभाणे अबाणे शहर मशहद में इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जे रोज़े मुबारक जे अहाते में कई वेंदी। शहीद इब्राहिम रईसी संदसि साथियुनि जी आख़िरी रस्मूं गुज़िरियल ॾींहुं तब्रेज़ खां शुरू थियूं हुयूं। हज़ारे माण्हू तब्रेज़ में रोड ते निकिरी आया, जिन इब्राहिम रईसी जी शख़्सियत बाबति तक़रीरूं ऐं मग़फ़िरत लाइ दुआऊं कयूं। यादि रहे त ईरानी सदर इब्राहिम रईसी साथियुनि खे खणी वेंदड़ हेलीकॉप्टर 19 मई ते आज़रबाईजान जे सरहद वटि डैम जे इब्तिदाई तक़रीब खां वापसि ईंदे मौसम जी ख़राबी सबबि किरी तबाह थियो हो, जंहिं में ईरानी सदर परॾेही वज़ीर ऐं ॿिया शहीद थी विया हुआ।